सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब चौथों सबक टियों पूरन अददनि जी मुतलिक या क़तई क़ीमत एब्सोल्यूट वैल्यू ऑफ इंटीजर्स। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। असां पूरन अददनि यानी इंटीजर्स खे सम्झण जो सिलसिलो जारी रखंदे हिन सबक में असां उन जे मुल्ह जे बारे में ॻाल्हाईंदासीं। असां पोएं सबक में पढ़ियो त अददी लीक ते ॿुड़ीअ जो हिकिड़ो पासो ॿिए पासे जो अक्स हूंदो आहे, यानी जेकॾहिं मां हिते आईनो लॻाए छॾियां ही ॿई पासा हिक ॿिए जा अक्स हूंदा। सो जेकॾहिं इन अक्स में ॾिसूं हिकिड़ो असां अदद ॾिसूं 6 ऐं -6, इहे ॿई अदद ॿुड़ीअ खां साॻे फ़ासिले ते आहिनि, हिन पासे बि ऐं हिन पासे बि। त उहे अदद जेके ॿुड़ीअ खां साॻे पासे ते हुजनि अददी लाइन खे, उन खे असां उबतड़ अदद चवंदा आहियूं, यानी ही आहिनि असां वटि उबतड़ यानी अपोज़िट नंबर्स। 6 ऐं -6 जेके आहिनि उहे अपोज़िट आहिनि। अहिड़ी तरह -5 ऐं 5 अपोज़िट आहिनि। अहिड़ी तरह 1 ऐं -1 जेके आहिनि उहे अपोज़िट आहिनि। ही सभु जेके आहिनि उबतड़ अदद आहिनि, यानी अपोज़िट अंग आहिनि। अचो त असां ॾिसूं त असां पूरन अददनि खे कीअं लिखंदा आहियूं या उनखे कीअं रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। ही असां वटि आहे पूरन अददनि जी यानी इंटीजर्स जो सेट, जंहिंमें -इंफिनिटी खां वठी ऐं +इंफिनिटी ताईं नंबर आहिनि। विच में जेका आहिनि माइनस वारा आहिनि, -4 -3 -2 -1 0 1 2 3 4। सो इहो असां वटि आहे इंटीजर्स जो सेट। हाणे इन इंटीजर्स जे सेट में जेकॾहिं असां ही अदद ॾिसूं 4 ऐं -4, त इन में छा आहे असां वटि हिकिड़े इन अदद में हिकिड़ो ही हिसो आहे ऐं ॿियो हिसो ही आहे। हिन में बि हिकिड़ो ही हिसो आहे ऐं हिकिड़ो हिसो ही आहे। असांखे ख़बर आहे त हिन जा ॿ हिसनि मां हिकिड़ो हिसो जेको आहे उहो ही मुल्ह थो ॿुधाए ऐं ही जेको आहे उहो तरफ़ थो ॿुधाए। सो यानी जेको अदद थिया पूरा अदद, उन जा ॿ हिसा आहिनि। हिकिड़ो हिसो मुल्ह ॿुधाईंदो आहे ऐं ॿियो हिसो तरफ़ ॿुधाईंदो आहे। मुल्ह जेको आहे उहो अंग हूंदो आहे ऐं तरफ़ जेको आहे उहा निशानी हूंदी आहे, प्लस या माइनस वारी। जेकॾहिं असां इन अदद खे पूरन अददनि खे इंटीजर्स खे नंबर लाइन ते ॾेखारियूं त असांखे ॿिन्ही जो ख़्यालु रखणो पवंदो आहे, तरफ़ जो बि ऐं मुल्ह जो बि। यानी -5 जेको आहे उहो असांखे ॿुधाए थो त 5 आहिनि पर ॿुड़ीअ जे खाॿे पासे आहिनि। ही -5 आहे, 5 जेके आहिनि ॿुड़ीअ जे खाॿे पासे आहिनि। पर +8 असांखे ॿुधाईंदो त 8 आहिनि ऐं उहे ॿुड़ीअ जे साॼे पासे आहिनि। 8 हिते हूंदो, ॿुड़ीअ जे साॼे पासे हूंदो। अचो त हिकिड़े स्कूल जो मिसाल ॾिसूं जंहिंमें ॿ दोस्त शाहिद ऐं जुनेद पढ़ंदा आहिनि। शाहिद स्कूल जे साॼे पासे रहंदो आहे ऐं जुनेद स्कूल जे खाॿे पासे रहंदो आहे। रोज़ शाहिद स्कूल पहिरीं पहुची वेंदो आहे ऐं स्कूल जे दरवाज़े जे भरिसां पंहिंजे दोस्त जुनेद जो इंतज़ारु कंदो आहे ऐं पोइ उहे ॿई गॾु स्कूल वेंदा आहिनि। शाहिद जॾहिं साॼे पासे खां स्कूल में आयो त हुन स्कूल में अची दरवाज़े जे भरिसां इंतज़ारु करणु लॻो। थोरी देरि इंतज़ारु कयईं त जेको जुनेद आहे उहो पहुची वियो खाॿे पासे खां। उहो वरी दरवाज़े जे ॿिए पासे बीही रहियो। हाणे असां जेकॾहिं ॾिसूं हुननि जी पोज़ीशन कहिड़ी आहे, त असां हिकिड़ी नंबर लाइन लॻाईंदासीं, यानी अददी लीक कंदासीं। हिते ॾिसंदासीं त जेको साॼे पासे खां शाहिद आयो त उहो 6 मीटरनि ते अची बीही रहियो आहे ऐं खाॿे पासे खां जुनेद आयो ऐं उहो बि 6 मीटरनि जे फ़ासिले ते गेट जे विच खां बीही रहियो आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त हिननि ॿिन्ही जो मुफ़ासिलो गेट खां 6 मीटर आहे, यानी शाहिद बि 6 मीटर परे आहे ऐं जुनेद बि 6 मीटर परे आहे। पर अददी लीक ते शाहिद जेको आहे उहो +6 ते आहे ऐं जुनेद खाॿे पासे -6 ते आहे। गेट जे हिसाब सां अददी लीक ते जेकॾहिं असां हिनखे पूरन अददनि सां ॾिसूं। सो हालांकि साॼे पासे शाहिद जेको आहे उहो असां वटि 6 ते बीठो आहे हिन अददी लीक ते ऐं जुनेद खाॿे पासे -6 ते बीठो आहे, पर उन्हनि जो मुतलिक मुफ़ासिलो गेट खां 6 मीटर आहे। ॿिन्ही जो 6 मीटर आहे। शाहिद बि गेट खां 6 मीटर परे आहे ऐं जुनेद बि गेट खां 6 मीटर परे आहे। त इहो जेको 6 मीटरनि जो मुफ़ासिलो आहे, जेको असां हिते ॾिठो आहे हिते ऐं हिते,
उहो 6 मीटर दरअसल कतई मुफ़ासिलो यानी एब्सोल्यूट वैल्यू आहे इन जे नंबर जी, यानी -6 जेको आहे नंबर उन जो कतई मुल्ह यानी एब्सोल्यूट वैल्यू 6 आहे ऐं +6 जो बि एब्सोल्यूट वैल्यू +6 आहे। कंहिं बि अदद जो मुतलिक मुल्ह यानी एब्सोल्यूट वैल्यू अददी लिख ते ॿुड़ीअ खां वठी उन अदद ताईं फ़ासिलो हूंदो आहे। जीअं असां हाणे ॾिसियासीं शाहिद जो ऐं जुनैद जो फ़ासिलो गेट जे विच खां ॿुड़ीअ खां। मुतलिक मुल्ह या त ॿुड़ी हूंदो आहे या निशान खां सवाइ वाधू अंग हूंदो आहे, वाधू अदद हूंदो आहे, या न को प्लस लॻंदो आहे न को माइनस लॻंदी आहे। मुतलिक मुल्ह ॿिनि उमूदी लीकुनि सां ज़ाहिर कबो आहे। जंहिं अदद जो मुल्ह यानी मुतलिक मुल्ह एब्सोल्यूट वैल्यू ॾेखारणो हूंदो आहे उन्हीअ खे उमूदी लीकुनि जे विच में लिखिबो आहे। यानी जेकॾहिं मां ही -6 लिखी मुंहिंजे ॿिन्ही पासे ॿ उमूदी लीकूं लिखां त इन जो मतिलबु आहे त असां लिखूं था एब्सोल्यूट वैल्यू ऑफ -6, या हिनखे मां मॉड्यूलस बि चवंदा आहियूं, मॉड्यूलस ऑफ -6। अहिड़ी तरह खां 6 खे लिखियोसीं त हिनखे मॉड्यूलस ऑफ 6 या एब्सोल्यूट वैल्यू ऑफ 6 या 6 जो मुतलिक मुल्ह। अहिड़ी तरह +7 जेकॾहिं लिखियुमि त इहो 7 जो मुतलिक मुल्ह थियो। अहिड़ी तरह हिते मूं जेको आहे उहो 2 जो मुतलिक मुल्ह लिखियो आहे, हिते काटू 10 जो मुतलिक मुल्ह लिखियो आहे। तो हिनखे असां पढ़ियो एब्सोल्यूट -6 यानी या मॉड्यूलस -6, यानी ॿ हूंदा आहिनि हिन जा नाला अंग्रेजी में, या एब्सोल्यूट चइबो आहे या मॉड्यूलस चइबो आहे। अचो त असां हिनखे अददी लीक ते ॾिसी वरी पंहिंजो कंसेप्ट थोरो क्लियर कयूं। हाणे -6 आहे मॉड्यूलस -6, उहो असांखे ख़बर आहे त अदद हूंदो आहे निशान खां सवाइ, यानी असां ही निशान जेको आहे उनखे ग़ाइब करे छॾियोसीं ऐं अदद लिखी छॾियोसीं। इहो जेको आहे उहो -6 असां ॾिठो त हिते आहे अददी लीक ते खाॿे पासे आहे 6 ते, ऐं मुफ़ासिलो हुनजो ॿुड़ीअ खां 6 जो आहे। उन जे करे असां लिखियो त -6 एब्सोल्यूट या मॉड्यूलस ऑफ -6 इज इक्वल टू 6। अहिड़ी तरह असां 6 लिखूं त 6 बि असां जेकॾहिं अदद लीक ते लिखंदासीं त उहो असां हिते ॾेखारींदासीं साॼे पासे 6 वारी जाइ ते, हिन जो मुफ़ासिलो ॿुड़ीअ खां 6 ई हूंदो। उन जे करे असां लिखियो मॉड्यूलस 6 बराबरि आहे 6 जे। अहिड़ी तरह +7 मॉड्यूलस बराबरि आहे 7 जे, +2 मॉड्यूलस बराबरि आहे 2 जे, -10 मॉड्यूलस आहे 10 जे, ऐं -5 मॉड्यूलस बराबरि आहे 5 जे। अहिड़ी तरह असां ॾिठो त हिननि सभिनी सूरतुनि में थिए छा थो, जो जॾहिं असां मुतलिक अदद लिखूं था त उहो अदद पंहिंजी निशानी जेको आहे उहो विञाए थो छॾे, ऐं जो मुल्ह जेको आहे असां हिते लिखूं था, यानी अदद जे ॿिनि हिसनि मां असां निशानीअ खे छॾे था ॾियूं, सिर्फ़ु उनजो मुल्ह था लिखूं, जी वैल्यू था लिखूं। अहिड़ी तरह हिते बि असां छॾे ॾिनो आहे, हिते बि असां जेको आहे प्लस खे छॾे ॾिनो आहे, सिर्फ़ु इहो लिखियो आहे। हाणे भला हीअ तस्वीर ॾिसो, हिन में छा आहे, हिन में कंहिं ॿार या त होमवर्क कोन कयो आहे या का मस्ती कई अथई क्लास में, त उस्ताद जेको आहे डंडे सां हुनखे मारे पियो थो। डंडे खे असांजे नंढे हूंदे ख़बर अथव छा चवंदा हुआ, हिनखे मौला बख़्श चवंदा हुआ। हाणे त ख़बर न आहे छा चवंदा आहिनि, थी सघंदो हाणे को ॿियो नालो हुजे, पर इहा डंडे जी मार अक्सर ॿारनि खे पवंदी हुई। ऐं हिन महिल जॾहिं मार पवंदी त टीचर छा चवंदो, अच त साईं मां तोखे मौला बख़्श सां सिधो थो कयां, छा थो करे, डंडे सां सिधो थो थिए। इहो ॿ लफ़्ज़ यादि रखिजो, डंडो ऐं सिधो। हिते असां वटि हिकिड़ो ॾिंगो ॿारु आहे जेको मस्ती थो करे, -7। हाणे इन बि जॾहिं बि इहो उस्ताद वटि पहुतो त उस्ताद छा कयो, जो डंडो खणी मौला बख़्श खणी, ऐं हिकिड़ो न पर ॿ मौला बख़्श खणी हुनजे ॿिन्ही पासे साॼे पासे जेको आहे हुनजी ठुकाई करणु शुरू कई। ज़ाहिर आहे उहो त हाणे सिधो त थियणो आहे न हुनखे, जो डंडे सां सिधो थींदो आहे। जॾहिं सिधो थियो त हुन पंहिंजी जेको आहे शरारत विञाए छॾी, यानी शरारत विञाए छॾी ऐं सिधो थी ऐं रंग बरंगी सत थी। सो मुतलिक मुल्ह खे यादि रखण लाइ इहो यादि कजो त जॾहिं ॿ डंडा लॻनि था कंहिं पूरे अदद खे यानी इंटीजर खे, त उहो पंहिंजो शरारत या निशानी विञाए थो छॾे ऐं सिधो थी जेको आहे सादो नंबर थो थी वञे। जेकॾहिं असां हिनखे ॿिए तरीक़े सां ॾिसूं त असां ॾिसूं था त एब्सोल्यूट वैल्यू जेका इंटीजर जी आहे, जॾहिं एब्सोल्यूट वैल्यू में थो अचे त उहो कन्वर्ट थो थी वञे या तब्दील थो थी वञे होल नंबर में, सॼनि अददनि में।
हिते ॾिसो त ही इंटीजर आहे -7, पर साॼे पासे जेको आहे उहो जॾहिं हुन जी एब्सोल्यूट वैल्यू कढियोसीं या हुनजे मुतलिक मुल्क कढियोसीं त उहो होल नंबर थी वियो। अचो त असां जेको आहे उहो ही अदद तरतीब में लिखूं। असां हे करे चुका आहियूं त असां तरतीब में लिखिया हुआ पोएं सबक में। असां नंबर लाइन ठाहे हुन ते ही अदद जेके आहिनि उहे लॻाईंदा वेंदासीं, -5 -3 0 1 7 त असांखे तरतीब मिलंदी। नंढे खां वॾे जी तरतीब या वॾे खां नंढे जी तरतीब। हाणे अचो त असां हिननि जे एब्सोल्यूट अददनि खे जेको आहे उहो असां यानी मुतलिक मुल्हनि खे तरतीब में लिखूं। यानी बजाए नंबर जे -5 जो मॉड्यूलस वठूं, 1 जो मॉड्यूलस वठूं, 7 जो मॉड्यूलस यानी मुतलिक मुल्ह वठूं, 0 जो मुतलिक मुल्ह वठूं ऐं -3 जो मुतलिक वठूं। साॻा ई अदद आहिनि पर उहे जेके आहिनि मूं हुन में मॉड्यूलस में लिखिया आहिनि। असांखे ख़बर आहे त -3 जो मॉड्यूलस जेको आहे 3 थी वेंदो, 0 जो 0 रहंदो, 7 जो 7, 1 जो 1 ऐं -5 जो मॉड्यूलस 5 थींदो, यानी हुनजो मुतलिक मुल्ह 5 थी वेंदो। निशानी यानी मस्ती विञाए छॾींदो ॾंडनि जे विच में। छा थियो त मुतलिक मुल्ह सां पूरो अदद यानी इंटीजर सॼो अदद थी वियो, यानी होल नंबर थी वियो। हाणे जॾहिं होल नंबर थी वियो त असां नंबर लाइन कहिड़ी इस्तेमालु कंदासीं? ज़ाहिर आहे असां होल नंबर वारी नंबर लाइन इस्तेमालु कंदासीं जेका असांखे उस्ताद आमिर सेखारी हुई। असां हाणे जेको आहे इहा नंबर लाइन यानी अददी लीक इस्तेमालु करे इन में कहिड़ा अदद ॾेखारींदासीं? 5 1 7 ॿुड़ी ऐं 3। इहे मां ॾेखारियां त असां वटि जेको आहे हुनजी तरतीब थी वेंदी नंढे खां वॾे में 0 1 3 5 7 ऐं वॾे खां नंढे में 7 5 3 1 0। इहा असांजी थी वई तरतीब। इनखे जेकॾहिं मां तरतीब खे लिखां सही करे मॉड्यूलस में त हिते मूं वटि जेको आहे अदद जेके मिलियल आहे उहे +7 जो मॉड्यूलस, -5 जो मॉड्यूलस हो, हिते -3 जो मॉड्यूलस हो, हिते 1 जो मॉड्यूलस हो ऐं हिते ॿुड़ीअ जो मॉड्यूलस हो। इहा असांजी थी वई तरतीब मॉड्यूलस जी यानी मुतलिक मुल्ह जी। मूंखे उमेद आहे त तव्हांखे सम्झ में अचे हूंदो त मुक़तई मुल्ह यानी एब्सोल्यूट वैल्यू इंटीजर्स जो छा हूंदो आहे ऐं उहो कीअं लहिबो आहे। जेकॾहिं यादि न रहे त हमेशह यादि रखिजो त मौला बख़्श 2 जेके आहिनि उहे हुनखे सिधो करे छॾींदा आहिनि। हिन ते सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।